अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दो लाभ जी तव्हांखे मुकमिल कहानी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं त दौलाव ड्रामे जी एपिसोड केॾी महिल हलायो वेंदो ऐं यूट्यूब चैनल ते केॾी महिल नशर कयो वेंदो। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते न आहियो त हमें जमाने यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं साथ में बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरि ते सभ खां पहिरियों पहुचंदी रहे। तो तव्हांजूं इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। दौलाव ड्रामे खे 10 तारीख़ ते अपलोड कयो वेंदो, यानी सुभाणे अपलोड कयो वेंदो। सो बि सिंध टीवी ते तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तो असां तव्हांखे चयो त जॾहिं बि ॿियो स्पेल मुकमिल थींदो त हू दौलाव ड्रामे खे एपिसोड जी टाइम ॾींदा। तो तव्हां ॾिठो त दौलाव ड्रामे जी ॿियो स्पेल मुकमिल थी चुको आहे ऐं हुननि ॿियो स्पेल हुननि एपिसोड जी टाइम ॾेई छॾी त 10 अक्टूबर ते हलायो वेंदो, यानी 10 अक्टूबर सुभाणे राति हलायो वेंदो सिंध टीवी ते। तो इन में सिंध जा बहितरीन अदाकार उम्मीद अली कलवड़, आमिर आज़म मेघल ऐं साईं निशार शाह ऐं ॿिया सिंध जा बहितरीन पुराणा अदाकार ऐं नवां अदाकार भी इन में शामिल आहिनि ऐं कुछ तकरार ड्रामे जा भी अदाकार इन में आहिनि। तो इजाज़ मलाब आहे, यानी ज़हर ज़िंदगी में आकम खान जो किरदार अदा करे रहियो हो ऐं तकरार ड्रामे में भक्त जो किरदार अदा करे रहियो, उहो भी हिन ड्रामे में अथव। ऐं जेको उम्मीद अली कलवड़ आहे उहो आज़म मेघल जो दुश्मन हूंदो। तो आज़म मेघल हिते हिकु वॾेरे जो किरदार अदा करे रहियो आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।